बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। मुहर्रम मोटी आया तान इमाम। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान ऐं मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन अव्हां जी पंहिंजी, ऐं हीउ जेको मंच आहे अव्हां जो पंहिंजो आहे। अव्हां जो साथ जॾहिं मौजूदु हूंदो आहे त हमेशह सुठो लॻंदो आहे। स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो हूंदो आहे। हमेशह चाहींदा आहियूं त प्रोग्राम में अव्हीं बि शामिलु थियो। अॼु जे प्रोग्राम में मां चाहींदसि त आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे भरपूर टाइम ॾियूं। कुझु ॾिहाड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जिन ॾिहाड़नि जी तारीख़ जेकॾहिं ॾिसूं था ऐं तारीख़ जा जेकॾहिं वर्क उथलायूं था त इंसानु अचरज में पइजी वेंदो आहे। ऐं कुझु किरदार अहिड़ा त रोनमा हूंदा आहिनि, कुझु किरदार एॾा त हसीन हूंदा आहिनि, कुझु हस्तियूं एॾियूं त बहादुर हूंदियूं आहिनि, कुझु इंसाननि में अहिड़ी त जुरत हूंदी आहे जेके वाक़ई में उहा तारीख़ रक़म करे वेंदा आहिनि। ऐं इस्लामिक हवाले सां जेकॾहिं इस्लामिक पर्सपेक्टिव सां हिन ॾींहंनि खे ॾिसिजे थो, 8 मुहर्रमुल हराम खे ॾिसिजे थो, या पूरी मुहर्रम जी जेका हिस्ट्री आहे उनखे ॾिसिजे थो, मां वरी बि जेको आहे सो इन ॻाल्हि खे थोरो वाज़े करणु चाहींदमि त कंहिं बि फ़िरके ते ॻाल्हाइण खां वधीक बहितर हूंदो आहे त तव्हां जेको दर्स मिले थो, जेको सबक़ु मिले थो, उन ते थोरो डिस्कशन कयो वञे, उन मां कुझु हासिलु कयो वञे। ऐं सिर्फ़ु ॿुधणु ऐं ॿुधाइण ताईं उहे ॻाल्हियूं न हुजणु खपनि, पर वरी इंसानु पंहिंजो अमल बि ॾिसे त असांजो अमल कहिड़ो आहे। छा असां उन्हनि तक़ाज़ाउनि ते, असांजी औकात नाहे त असां उन्हनि तक़ाज़ाउनि ते पूरा लहूं, पर असां पंहिंजी आम रूटीन में, आम ज़िंदगी में उन सच खां केतिरो परे आहियूं, हक़ खां केतिरो परे आहियूं। छा असांजे करे, असांजे हुजण सां कंहिंजो असां हक़ त कोन पिया खाऊं? छा असांजे हिकिड़े कूड़ ॻाल्हाइण सां कंहिंजी ज़िंदगी में उहा ॾुखियाई त कोन थी अचे, कंहिंजी ज़िंदगी में उहा परेशानी त पैदा कोन थी थिए? नाज़रीन, अॼु जुमे जो ॾिहाड़ो बि आहे, 8 मुहर्रमुल हराम आहे। ऐं चाहींदसि त अॼु जे प्रोग्राम में असां जेको आहे सो ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कस करे सघूं ऐं करबला जी जेका उहा तारीख़ आहे, जेका वसी तारीख़ आहे, उन ते असां थोरी रोशनी विझी सघूं, थोरो ॻाल्हाए सघूं। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि, माशाअल्लाह सां पाण ज़वार आहिनि, एडवोकेट बि आहिनि, ऐं एडवोकेसी में माशाअल्लाह सां हुननि जो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां अब्दुल लतीफ़ शर साहिब जिन जी, ऐं जेकॾहिं इस्लामिक एज़ अ इस्लामिक रिसर्चर उन्हनि खे ॾिठो वञे तॾहिं बि माशाअल्लाह सां उन्हनि जो जेको रिसर्च वर्क आहे उहो ॾाढो सुठो आहे ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॻाल्हाईंदा आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण रोशनी विझंदा आहिनि, ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो सम्झाइण जो जेको तरीक़ेकार आहे उन्हनि जो ख़ूबसूरत आहे। दिलि जी गहराई सां शर साहिब तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी। अॼु मुहर्रमुल हराम, 8 मुहर्रमुल हराम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं शुरूआति में चाहींदसि त 8 मुहर्रमुल हराम, करबला जी उहा ततल वारी, करबला जी उहा सरज़मीन, ऐं उते थींदड़ ज़ुल्म, उते थींदड़ जबर, ऐं उनखां पोइ जेको आहे सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो उते हक़ सां, सच सां बीही रहणु, बैत खां इनकार करणु, ऐं पंहिंजे नाना जे दीन जो जेको परचम आहे उन्हनि खे अलम बरदार करण ते अव्हां थोरो ॻाल्हायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हुसैन नालो ई इनकलाब जो आहे, ऐं हुसैन नालो ई क़याम कंदड़ इंसान जो आहे, ऐं हुसैन नालो आहे तौहीद जे अलम बुलंद करण वारे जो। सुभान अल्लाह। हुसैन नालो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत मोहब्बत जो। हुसैन नालो आहे इंसानियत जे तहफ़ुज़ जो। ऐं हुसैन हिकिड़ो नंढड़ी मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो अॻु में पेश कयां कि हुसैन अलैहिस्सलाम जी जॾहिं विलादत बा सआदत थिए थी पई त उहो झोले मुक़दसा में अचनि था पिया ऐं उन में पींगे में रखियो थो वञे त हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़दसा जेका आहे उहा मुहम्मद मुस्तफ़ा जे हुजरे जे ॿाहिरां बीठी आहे। ॿाहिरां असहाब अचनि था मुहम्मद मुस्तफ़ा खे मुबारक था थियनि, ऐं मुहम्मद तोखे नवाज़ो ॼाओ आहे, तोखे मुबारक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असहाबनि जो तांदू ॿधल आहे, असहाब दर असहाब दर असहाब, असहाब अचनि था पिया। हिकदमि हज़रत अली असहाबनि खे रोकियो, थोरी देरि रुकिजी वञो। असहाबनि पुछियोसि छो? चई हींअर मलाइका आया आहिनि जेके
मुहम्मद मुस्तफ़ा खे हुसैन जी मुबारक था पिया ॾियनि। असहाबनि इतराज़ कयो, रसूल ख़ुदा खे चयूं असांखे अलीअ रोके छॾियो। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अली ॾे पंहिंजो चेहरे मुक़दसा कयूं, माना इहो पिया चवणु चवनि त अली वज़ाहत ॾे। हज़रत अली अलैहिस्सलाम ॿुधायसि त हेतिरा हज़ार मलाइक तोखे मुबारक तव्हांखे मुबारकबाद ॾियणु आया, इन जे करे मां हिननि खे रोकियो। त असहाबनि पुछियोसि त ऐं अली तोखे ख़बर कीअं पई? चई हर असहाब जी तस्बीह जुदा हुई, तहलील जुदा हुई, आवाज़ जुदा हो, हर लिहाज़ खां उहो मुनफ़रद हो, इन जे करे मूंखे ख़बर पई त इहे एतिरा असहाब आहिनि। उहे जॾहिं मलाइक आहिनि, उहे जॾहिं मलाइका वापसि था थियनि त उहे ख़ुशियुनि में झूमंदा था वञनि त अॼु एॾो प्यारो ॾींहुं आहे जंहिंमें अलाह बि राज़ी, अलाह जो मुहम्मद मुस्तफ़ा बि राज़ी। अॼु काइनात जे सभिनीनि ॾींहंनि मां मोतबर ॾींहुं, काइनात जे सभिनीनि ॾींहंनि में अहम ॾींहुं, काइनात जे सभिनीनि ॾींहंनि में बाबरकत ॾींहुं आहे त अॼोको ॾींहुं आहे। पुत्रस हिकिड़ो फ़तरत बि चवंदा, पुत्रस बि चवंदा, मलाइक आहे जंहिंखे अलाह जे तरफ़ां सज़ा मिल आहे या जेको कुझु बि आहे। उन्हनि मलाइकनि खां पुछो चई काॾे विया हो? चई मुहम्मद मुस्तफ़ा खे नवासो ॾियाओ आहे, अलाह साईं खे ख़ुशी आहे, मुहम्मद जी ख़ुशी ते उन इजाज़त ॾिनी त वञो वञी मुहम्मद खे मुबारक ॾेई अचो। पोइ उहो उतां अचे थो पियो, अचे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते मुक़द्दसा वटि सवाल ई थो बणिजे, ऐं मुहम्मद मां हेतिरे वक़्त खां अताब में आहियां, मुंहिंजा पर सड़ी विया आहिनि, मूंखे निजात वठी ॾियो अलाह खां। मुहम्मद मुस्तफ़ा हुनखे चयो तूं हुसैन जे झूले सां पाण खे मस्तु करे छॾ। हुसैन जे झूले सां मस्तु थो करे त हुनखे पर अची था वञनि, ख़ुशि थींदो, वापसि हलियो थो वञे। त माना हुसैन जॾहिं खां आयो आहे, ख़ुशियूं विरहाइण वारे जो नालो हुसैन आहे। असां उनखे मुतज़ाद कयूं, तूं हीअं तबीबनि वटि तो कीअं दर्द पिरायो, असां में उहे घटि न अथऊं सालिक सूर जा, उहे असां जूं कोताहियूं आहिनि जेके असां हुसैन खे विरायूं था। हुसैन विराइण जो न आहे, हुसैन करीम आहे। त उन हुसैन जे ॾींहंनि में अॼु जेको 8 मुहर्रम हराम, मां अॻु में बि गुज़ारिश करे चुको आहियां की इन जॻहनि ते की हुसैन जा इहे जेके 10 ॾींहं आहिनि, अहिड़ा ॾींहं आहिनि जो अॼु बि जॾहिं तस्करो था कयूं ईअं थो लॻे जहिड़ो कल्ह करबला थी आहे, इहो ज़ुल्म कल्ह थियो आहे, एतिरो नज़दीक थियो आहे। 8 मुहर्रम हराम ते ख़याम हुसैनी में बीबियूं आहिनि, नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, ॿाहिरों घोड़नि जूं टांपूं आहिनि, भालनि नेज़नि जा आवाज़ आहिनि, हिणकाराट आहिनि, बीबियूं अंदरि ख़ौफ़ में वेठियूं आहिनि, नंढड़ा ॿार हुननि जे बगलनि में लिकंदा पिया था वञनि। उन ख़ौफ़ वारी सूरत हाल में हुसैन जी ज़ाते मुक़द्दसा जो हिकिड़ो ईअं खणी चइजे त माना पोइ त असाबी थियुसि, अॻु में दुश्मन हो। जॾहिं हुसैन जो काफ़िलो आयो पियो त रस्ते में जनाब हुर हुसैन जो काफ़िलो रोकियो। काफ़िलो जो रोकियईंसि त हुसैन अलैहिस्सलाम ॾिठो त हुन जा जेके घोड़ा आहिनि उहे प्यासा आहिनि, उन्हनि सभिनीनि घोड़नि खे हुसैन पंहिंजे दामन झले पाणी पीआरियो। हुनजी दिलि ते उन शइ जो असर बि थियो, पर पंहिंजे बादशाह जे हुकुम जे अॻियां हू बेवसो। मुख़्तसरनि उहो काफ़िलो करबला पहुतो, पहिरीं ते ख़ीमा नसब थिया, हुसैन खे सोढ़ो कयो वियो, 8 मुहर्रम बि बणी। जनाब हुर जेको आहे उनजे दिलि ते अॻु में ई असरु थी चुको। जॾहिं जनाब हुर मौला हुसैन जे घोड़े जो फ़र्ज़ अंजाम झलियो न, त मौला हुसैन हुनखे चयो तुंहिंजी माउ तुंहिंजे गम में मातम करे। हुर ॾिसी चयो ऐं हुसैन मां त तुंहिंजे वालिद माजिद जो बग़ैर तुंहिंजो नालो बि नथो वठी सघां, मां त उनजो नालो बि नथो वठी सघां। जॾहिं इहा ख़ौफ़ाइती को पोज़ीशन थी, जनाब हुर जेको आहे इब्न साद वटि वियो त चई मां जेको जनरलशिप जो ताज पाईंदा आहिनि उहो लाहे उछली, चई मां मूंखे नथा खपनि, चई मां छॾियां थो। इब्न साद चयसि तूं मारियो वेंदे, चई परवाह न आहे। चई तुंहिंजी औलाद खे गिरफ़्तार कयो वेंदो, चई परवाह न आहे। चई तुंहिंजो भाउ मारियो वेंदो, चई परवाह न आहे। चई तुंहिंजे घर वारनि धीअनि नुंहंनि खे बाज़ार में विकियो वेंदो, चई हुसैन जे मथां सभु कुझु सदको, मूंखे हिन शइ जी परवाह न आहे। जनाब हुर पंहिंजे पुट सां अचे थो पियो, उनजो भाउ साम्हूं थो चए ऐं हुर तूं त अरब जो बहादुर इंसानु आहे, छा खौंटिजी वियो आहे, कंबे थो, अखियुनि मां पाणी थो हले। चई तोखे ख़बर न आहे। हुनखे ॿांह खां झली अॻिते वठी आयसि, ख़याम वेझा। चई ॿुध, हर ख़ीमा मां आवाज़ पियो अचे अल तश, असां प्यासा हो, अल तश, असां प्यासा हो, असां ड्रिनल आहियूं, असांखे मौत जी ख़ौफ़ आहे। चई ही कंहिंजा ख़ीमा आहिनि?
चई हुसैन इब्न अली जा। चई हुसैन इब्न अली केरु आहे? चई मोहम्मद जो नवाज़ो आहे। चई तूं कलमो कंहिंजो थो पढ़े? चई मोहम्मद जो। चई पोइ असां उन मोहम्मद सां धोखो कयूं जंहिंजो कलमो था पढ़ूं, उन मोहम्मद सां बेवफ़ाई कयूं जंहिं असांखे बदुन जा इंसान ऐं लीडर बणाई। असां उन मोहम्मद सां धोखो कयूं जंहिं असांखे काइनात जो बादशाह बणाए छॾियो। मां नथो चाहियां त मां उन मोहम्मद सां धोखो कयां। मां हुसैन ॾे थो वञा, मारियो वञा त बि ठीकु आहे, ज़िंदा बचुसि त बि ठीकु आहे। तारीख़ ते लिखे त जनाब हुर जेको आहे पंहिंजे फर्ज़नि सां अचे थो पियो, फर्ज़नि खे थो चवे त तूं मुंहिंजा अखियूं ॿधी छॾ। उनजे लाइ ॿ रवायतियूं थियूं अचनि। हिकिड़ी रवायत इहा थी अचे त हुनखे शर्म पियो आयो की मां उहो हुरां जंहिं हुसैन जो रस्तो रोकियो, मां हुसैन जूं अखियूं कीअं ॾिसी सघंदुसि। ईअं अॻिते जो वधिया। जनाब हुर जे पुटु नारो आहे अल्लाह अकबर। चयईं तो नारो बुलंद कयो आहे, छा ॾिठी? चयईं बाबा तुंहिंजे इस्तक़बाल लाइ अकबर पियो अचे। वरी अॻिते वधिया आहिनि, ॿियो नारो बुलंद थियो आहे। चई तुंहिंजे इस्तक़बाल लाइ अब्बास पियो अचे। टियों नारो कश्त मां जो हईं, धरती करबला जी थुडी। चई हाणे छा थियो? चई हाणे हुसैन पाण थो अचे। उते पहुचे थो, हुसैन जी क़दम ॻोसी थो करे। हुसैन खे चए मूंखे जंग जी इजाज़त ॾे, मूंखे जंग जी इजाज़त ॾे, पर उन खां अॻु में मुंहिंजे पुट खे इजाज़त ॾे। उनजो पुटु जंग जे मैदान में थो अचे, कुफ़ार खे जहन्नम फिन्नार थो करे। जेॾी महिल न जनाब हुर जो पुटु शहीद थो थिए त हुसैन पाण उनखे पंहिंजी झोल में थो रखे। जनाब हुर थो चए हुसैन किथे तुंहिंजी हीअ मुक़दस झोल, किथे असां गुनाहगार? चई हुर तोखे ख़बर न आहे जवान पुट जी अहमियत छा हूंदी आहे। पीउ जे साम्हूं जंहिं जवान पुटु मारियो वञे उनजी अहमियत छा हूंदी आहे। जनाब हुर खे बि इजाज़त थी मिले, उहो पंहिंजे जंग में वञी करे उन्हनि खे ललकारे थो पियो, तव्हां कंहिंसां जंग था कयो? उन हुसैन सां जंग था कयो जेको तव्हांजे ख़ालिफ़े राशिद अली जो पुटु आहे। तव्हां उन हुसैन सां जंग था कयो जेको फातिमत ज़हरा जो पुटु आहे। तव्हां उन हुसैन सां जंग था कयो जंहिंजी पालना गोदे मोहम्मद में थी, जंहिं मदीने में दोष मोहम्मद ते सवारी कई आहे। उहो जंग जा रजस पढ़ंदो थो रहे, हुननि खे जहन्नम फिन्नार कंदो थो रहे, आख़िर जाम शहादत थो पाए। जाम शहादत जो पाते हुसैन ते चइबो ई उनखे आहे जेको पंहिंजनि असाबनि जी उहा इज़त करे, उनखे वञे थो पंहिंजे झोल में खणेसि थो पियो। ॾिसी करे जनाब हुर ॿिनि असाबनि जे लाइ रवायत आहे, या हिन जे लाइ बि आहे, ॿिए जे बि लाइ आहे। त उनजो हुर जो भाउ थो अचे, चई हुर का वसियत कर। चई मां तोखे कहिड़ी वसियत कयां? चई का वसियत कर। ॾिसी करे चए थो औसीक हाज़िल मज़लूम, मां वसियत थो कयां त हिन मज़लूम जी पारत हुजे। उहो मोहम्मद जो फर्ज़न जेको सरदारनि सरदार एॾो मज़लूम थी चुको आहे जो उहे असाबनि जा फर्ज़ंद जेके आहिनि उहे बि चवनि पिया त हिन मज़लूम जी पारत अथव। हुसैन खे एॾो माना मज़लूम ऐं लाचार करे छॾियो। त जनाब हुर जेको आहे उन पंहिंजी जेका यानी जेसिताणी हुर हुयो त न को उनखे को अलैहिस्सलाम चवंदो हो, न को उनखे को जनाब चवंदो। जनाब मोहम्मद मुस्तफ़ा जे फर्ज़न जे जॾहिं उन कैबिनेट में पहुतो, उन कठ में पहुतो, उन्हनि सां पहुतो त जनाब हुर अलैहिस्सलाम बि थी वियो, जनाब बि थी वियो, ऐं हुर जी अज़मत फ़ज़ीलत एॾी बुलंद थी वई त हाणे जॾहिं बि ज़ाहिर वेंदा आहिनि जनाब हुर जी ज़ियारत ज़रूरु कंदा आहिनि। त हुसैन सां जेको बि मुहबत कंदो अल्लाह उनखे ईअं ई इज़त वारो बणाईंदो जीअं जनाब हुर खे बणाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी अच्छा, अॼु 8 मुहर्रम आहे ऐं असां जेको जेकॾहिं करबला वारी हुन सरज़मीन जी ॻाल्हि कयूं था, उन मिटी जी ॻाल्हि कयूं था, ऐं उहो जॾहिं लास्ट उहे जंग जा आवर्स आहिनि 8 मुहर्रम खां पोइ 9 मुहर्रम 10 मुहर्रम, चयो वञे थो त दुनिया जी हर ताक़त इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे साम्हूं आहे त हुसैन तूं चओ त असां तुंहिंजी मदद कयूं, पर पाण कंहिंजी बि मदद नथा वठनि। इन खां अॻु में हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो मां अॻु में बि अर्ज़ु कयो त हुसैन मोटिवेशनल लीडर हो। हुसैन मोटिवेशनल लीडर हो ऐं हुसैन हक़ीक़त पसंदि इंसान हो। को बि अहिड़ो कमु न पियो करणु चाहे, आख़िर में कयो ज़रूरु थिए, पर उहो बि उनजे लाइ मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। हू चाहे पियो त हर मुस्लमान, हर मोमिन, हर इंसान उनजी पंहिंजी जुदागाना शख़्सियत हुजे ऐं उहो पाण हुजे। जीअं मां हुसैन जेको आहे एॾिन उहिदनि जे बावजूदि बि मां जेको आहे त अची जंग विढ़ियो आहे।
हुसैन अलैहिस्सलाम इन सिलसिले में इलाही सारा इक़दाम कया ऐं हुसैन जे असहाबनि खे घटि पढ़ियो वेंदो आहे पर मां ज़रूरु पढ़ंदो आहियां। सही सही। हुसैन अलैहिस्सलाम जो हिकिड़ो दोस्त हुयो, नंढपण जो दोस्त न चइबसि, असहाब हबीब इब्न मज़ाहिर। हबीब इब्न मज़ाहिर जी कैफ़ियत इहा हुई कि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल मस्जिद मां ईंदा हबीब हुसैन सां गॾु रांदि कंदो त हबीब खे पंहिंजे पीउ चयो, चई तोखे ख़बर आहे त हीउ हुसैन आहे, हिन सां रांदि न कंदो कर, इहे असांजा सरदार आहिनि। वक़्तु गुज़रंदो रहियो, मोहम्मद मुस्तफ़ा हज़रत अली मुर्तज़ा हिन ज़मीन खे छॾियो। जनाब हबीब इब्न मज़ाहिर उन ॾींहं खां वठी कंधु मथे करे न घुमंदो, हेठि कंदो हूंदोसि। हिकु दफ़ो कूफे जी बाज़ार मां पियो अचे, कूफे जी बाज़ार मां जो पियो अचे त उते जेको आहे हिकु असहाब रसूल आहे, असहाब अली आहे, उहो खजी जो मीस में तिमार वापारु कंदो। उनजे साम्हूं जो गुज़रियो त हज़रत मीसे में तिमार हिनखे ॾिसी चयो, सुभान अल्लाह, केॾी न सुहिणी ॾाढ़ी आहे, केॾो न ख़ूबसूरत हलण जो अंदाज़ आहे। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो इहा ॾाढ़ी रत में रंगबी ऐं इहो ख़ूबसूरत माण्हू जेको आहे जंहिंजो हलण जो अंदाज़ निरालो, इहो बि मारियो वेंदो। जनाब हबीब बीजी थो वञे, चई हा मूंखे बि ख़बर आहे, हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जंहिं ॾींहुं तोखे खजी जे वण में फाही ॾिनी वेंदी। मीसे तिमार उथी पियो, चई तोखे इहो इल्मु कंहिं ॾिनो आहे? चई मां हुसैन जो ग़ुलाम आहियां। तोखे कंहिं ॾिनो आहे? चई मां बि 4 साल हज़रत अली जे दरबार में ईंदो वेंदो रहियो आहियां। जॾहिं खां अली जी दरबार में आहियां, मुंहिंजूं ऐन जूं अखियूं खुलियल आहिनि, मां हर माण्हू खे ॾिसी इहो ॿुधाईंदो आहियां त हिन जो मुस्तक़बिल छा आहे, हिन जो मुस्तक़बिल छा आहे। वक़्तु तेज़ी सां गुज़रियो, 61 हिजरी अची वई। हबीब पंहिंजे घर वेठो आहे। हज़रत इमाम हुसैन ख़त लिखियो, हिकु मुजतहिद हबीब इब्न मज़ाहिर जे नाले, इस तरफ़ हज़रत हुसैन इब्न अली, अली हुसैन इब्न अली आदा जे घेरे में अची चुको आहे। ऐं हबीब मदद खे अचे त जल्दी आहे। उहो बरीद जेको आहे डाकियो पहुतो आहे हबीब जे घर जे ॿाहिरां, दकुल बाब कयो अथई, अंदरों आवाज़ आयो आहे, पुछई केरु? चई अन्ना बरीदुल हुसैन, अन्ना बरीदुल हुसैन, मां हुसैन जो डाकियो आहियां, मां हुसैन जो ख़त खणी आयो आहियां। जल्दी जल्दी आयो आहे, ख़त खयो अथई, घर खणी आयो आहे, ख़त पढ़ियो अथई, ख़त पढ़े बि पियो, रोए बि पियो। हुनजी घरवारी पुछियो, चई छो थो रोए? चई हुसैन जेको काइनात जो सरदार आहे उहो मदद पियो थो तलब करे। चई पोइ छा सोचियो अथई? चई सोचां थो तोखे कंहिंजे आसिरे छॾी वञा। हुनजी घरवारी मोमनाई, औरत जो करबला में वॾो किरदारु आहे, यू कांट इमेजिन, यू कांट इमेजिन, उनखे कैलकुलेट असेस नथा करे सघो था। हबीब इब्न मज़ाहिर जी घरवारी थी चए, अफ़सोस आहे मूंखे, तोखे कनीज़ जो ख़्यालु आहे, फर्ज़ंद ज़हरा जो ख़्यालु नथी, तोखे कनीज़ जो ख़्यालु आहे। चई न, मां चाहियो पियो त तूं बि इन जहाद में शामिल थी वञ, इन जे करे मां तोखे इहो चयो। हबीब घोड़ो पंहिंजे मुलाज़िम खे ॾिनो अथई। उते जेको कूफे जो माहौल हो, उन वक़्तु माना कर्फ्यू लॻल हो यज़ीदी हुकूमत जे तरफ़ां, त को बि अरब ॿाहिरि न निकिरंदो। इन जे करे मतां को हुसैन जी मदद खे वञे, मतां को हुसैन खे पाणी पीआरे, मतां को हुसैन खे अनाज पहुचाए, त कर्फ्यू लॻल हो। त हुन पंहिंजे ग़ुलाम खे चयो त फलाणे चौराहे खां फलाणे पासे ॾांहुं वञी घोड़े खे पीआर। उहो उते पहुतो। हबीब खे थोरी देरि थी वई। तव्हां ॾिठो जॾहिं मुसीबत ईंदी आहे न, त जानवरनि खे बि ख़बर पवंदी आहे त हींअर मुसीबत जो समूह आहे। त उन घोड़े रोइणु शुरू कयो, त ग़ुलाम घोड़े खे चयो, रोए छो थो? हुन कंधु खणी इहो ॿुधायो, ॾिस असांजो मालिक न आयो, ऐं फर्ज़ंद ज़हरा मदद लाइ पियो पुकारे। फर्ज़ंद ज़हरा कंहिंजो पुटु? ज़हरा जो पुटु, कंहिंजो पुटु? ख़लीफ़े राशिद अली इब्न अबी तालिब जो पुटु, मदद लाइ पियो पुकारे। हिते हिकिड़ो ॿियो आम वीहन वरितो वेंदो आहे त असहाब साजिर बि मां चयो, असहाब सभु हुसैन जी मदद जी लाइ आता हा, तयारु आहे, पर मजबूर हा, महसूर आहे, कर्फ्यू में आहे, बंदि आहे। उन सूरत हाल में उन ग़ुलाम चयो, घोड़ा घबराए न, असांजो मालिक न आयो, मां तो ते सुवार बणबुसि, हलंदासीं, हली ज़हरा जे फर्ज़नि जी मदद कंदासीं।
जनाब हबीब जो इहो मंदरु ॾिठो ज़ारो क़तार रोइण की ऐं अल्लाह हुसैन एॾो मज़लूम थी वियो आहे जेको सरदारनि सरदार जो फर्ज़ंद आहे जानवर बि उनजी मुसीबत ते पिया था रोइनि घोड़े ते सुवार थियो आहे ग़ुलाम खे चयईं तोखे मां आज़ादु कयो चई अफ़सोस आहे जॾहिं तोखे पंहिंजी ज़रूरत हुई त मूंखे ग़ुलाम बणाए बीठे हाणे जॾहिं मुहम्मद जे फर्ज़ंद जी ज़रूरत पई आहे उनजी तूं मूंखे आज़ादु थो करे मां आज़ादु न थींदुसि मां तोसां गॾु हलंदुसि करबला जे मैदान तेज़ी सां जनाब हबीब इब्न मज़ाहिर करबला जे मैदान ते आयो आहे गिरदो गुबार जो उथियो जनाब हुसैन जो ॾिसो केरु थो अचे ॿुधायोसि हबीब इब्न मज़ाहिर थो अचे अब्बास चई हबीब जो इस्तक़बाल कर मुंहिंजे नंढपण जो दोस्त जनाब अब्बास उनजो इस्तक़बाल थो करे नंढपण जो दोस्त आहे एतमाद आहे माहौल मटियो हुसैन जी कचहरी में हिकु ख़ुलवत आई हिकु ख़ूबसूरती आई जनाब ज़ैनब जो महसूसु कयो न भेण भेण थींदी आहे भेण खां मथे काइनात में का ताक़त ई न आहे हाँ बेशक 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 असां इहो चवंदा आहियूं जॾहिं भाउ मुसीबत में अचे न भेण रुगो इहो दुआ घुरे ऐं मुंहिंजा अल्लाह तोखे ज़ैनब जे भाउ हुसैन जो वास्तो आहे मुंहिंजे भाउ जूं मुसीबतूं दूरि कर हिनखे रोज़गार ॾे हिनखे सिहत अल्लाह उहा दुआ जल्दी में क़बूल करे छॾींदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जनाब ज़ैनब जो इहो माहौल ॾिठो चई फिज़ा वञ ॾिस मुंहिंजो भाउ कंहिंसां पियो कचहरियूं करे जनाब ज़ैनब आई आहे जनाब फिज़ा आई आहे ॾिठई उन माहौल जी शहज़ादी आहे फिज़ा हबश जी शहज़ादी जेकॾहिं हबश जी शहज़ादी फिज़ा आई आहे हुनखे सुञाणे पई जल्दी जल्दी वापसि वरी आहे चई तुंहिंजे भाउ वटि हबीब इब्न मज़ाहिर आयो अथई चई वञ किथे देरि न थी वञे हबीब खे मुंहिंजा सलाम पहुचाए किथे देरि न थी वञे जेॾी महिल जनाब फिज़ा वरी वापसि वरी अची हबीब खे चई हबीब तोखे अली जी ॼाई सलाम थी चए हबीब पंहिंजो मोहम्मद तो पिटियो चए ए अल्लाह मोहम्मद जो घर एॾो मज़लूम बणिजी वियो जो ज़हरा जी ॼाई मोहम्मद जी नवासी ग़ुलामनि खे सलाम पियो माणे हबीब इब्न मज़ाहिर जेको आहे इन अंदाज़ में हुसैन वटि आयो आहे हुसैन खे चए मूं खे इजाज़त ॾे त मां जंग ते वञा मां तोखां सवाइ ज़िंदा न रही सघंदुसि असां इहो न ॾिसी सघंदा त असांजे साम्हूं फर्ज़ंदे अली मारियो वञे फर्ज़ंदे ज़हरा मारी वञे असां ॾिसंदा रहूं उनखे इजाज़त मिली आहे उन बि जंगी रिजस पढ़िया आहिनि की तव्हां उनखे मारण आया हो जंहिंजे मथां सलवात पढ़ी थी वञे जंहिंजे दुरूद खां सवाइ निमाज़ न थी तव्हां उनखे मारण आया हो मुख़्तसरनि जनाब हबीब इब्न मज़ाहिर बि शहादत पाती आहे अली शहनशाह जे अंदाज़ में घोड़े ते सुवार बणियो आहे हिकिड़े हथ सां लाश खई अथई ॿिए हथ सां सीने ते लॻायो अथई उते अची लाथई जिथे गंज शहीद आहे जिते ॿिया असाब शहीद सुता पिया आहिनि तूं अञा सुतो पियो आहीं तुंहिंजो हुसैन तनहा आहे मैदान में हुसैन साजिर किसो हक़ीक़त आहे किसो छा आहे करबला आहे हुसैन खे जनाब ज़ैनब भेण सुवार कयुसि करबला में वियो उनखां अॻु में जनाब अकबर जी थोरी जनाब अकबर माफ़ कजो मां इंटरप्ट कयो आहे नंढड़ी साही आहे मां चाहींदसि त पहिरीं साही जी तरफ़ अॻियां वधूं व्यूअर्स शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो अव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिरान सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिरान में 8 मुहर्रमुल हराम जे हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयां पई ऐं ॾाढा सुठा महिमान मौजूदु आहिनि करबला जी हक़ीक़त खे बयानु करे रहिया आहिनि जी मां चाहींदसि त प्लीज़ कंटिन्यू कयो तारीख़ में हालांकि ही सिर्फ़ु करबला आहे ऐं मां ॾिठो आहे अल तशीह खे एज़ाद आहे त उन्हनि जा जेकॾहिं मरंदा आहिनि त अॻु में लीडर मरंदा आहिनि इहो करबला जो दर्स आहे हींअर बि ईरान जंग में ॾिठो त हुननि जा वधि में मैगज़ीन मुआ त जनरल मुआ आहिनि हुननि जा सदर मुआ आहिनि इहो फ़िके जा पिया खे एज़ाद आहे
मौला हुसैन अलैहिस्सलाम स्ट्रेटजी इहा ठाही त सभ खां पहिरियां जनाब अकबर खे मञा। अकबर कहिड़ो जेको 18 साल परदे में रहियो। जंहिं महिल ॿाहिरि निकिरंदो न मदीना जा माण्हू पीही रहंदा, जनाब अकबर मां नज़र न कढंदा। पुछण वारा पुछंदा छा था ॾिसो? चई तव्हां ॾिसो नथा जहिड़ो हू बहु ऐन ब ऐन मोहम्मद बीठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुनजी ज़बान जो कलाम बि अहिड़ो आहे, हुनजी जिसामत बि अहिड़ी आहे, हुनजो अंदाज़ बि अहिड़ो आहे। जी सभिनीनि जनाब हुसैन खां इजाज़त वरिती आहे। जनाब अकबर खे हुसैन पाण चयो आहे त वञी करबला जे मैदान खे सजाए, करबला जे मैदान खे पंहिंजे खून सां मुअत्तर कर ताकी ता क़यामत इहा सरज़मीन आबाद आयो आहे। सभ खां पहिरियां पंहिंजी माउ वटि आयो आहे, जनाब उम्मे लैला वटि। उहा तस्बीह तहलील में आहे। चई अम्मा तोखां मां अॼु ताईं कुझु न घुरियो आहे, अॼु तोखां घुरणु आयो आहे। तूं सदाईं चवंदी न घुर, चिंपट सोचे घुरजां, ई करबला आहे, मदीनो न आहे। चई मां मरण जी इजाज़त वठणु आयो आहियां। चई तोखे पालियो त ज़ैनब आहे न, जनाब ज़ैनब वटि थो अचे। जनाब ज़ैनब तस्बीह तहलील में आहे। उनजो इहो ॿुधो न, हुन जनाब उम्मे लैला जेको आहे सभिनीनि बीबियुनि खे सॾु कयो, चयो ओ बीबियूं अचो ॿाहिरि अचो, जीअं मां चवां उएं कयो, जीअं मां कयां उएं कयो। सभिनीनि बीबियुनि कोर करे बीठियूं आहिनि। जनाब अकबर विच में ज़ुल्जना ते बीठो आहे। जनाब ज़ैनब चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। ही अकबर मरण थो वञे ऐं रोही चवण लॻी वाह मुसीबत आहे, असांजी मुसीबत अकबर बि मारजण जहिड़ो आहे। अल्लाहु अकबर। इन अंदाज़ में जनाब अकबर क़याम थो थॾे ऐं अञी थो जिहाद फरमाए ऐं उते चवे थो तव्हां मुंहिंजे बाबा सां विहण आया हो जेको 3 ॾींहंनि जो प्यासो आहे, जेको 3 ॾींहंनि जो उञो आहे। इन अंदाज़ में जंग थो करे। आवाज़ थो ॾे बाबा जेकॾहिं पाणी हुजे त मां अञा काफ़ी काफ़रनि खे मारे सघां थो। चई पुट मूं वटि पाणी त कोन्हे, पंहिंजी ज़बान मुक़द्दसा ॾियनि था पिया। जीअं ज़बान मुक़द्दसा जनाब अकबर पंहिंजे ज़बान तां आंदी न, चई बाबा तूं त मूंखां वधीक प्यासो आहे, तुंहिंजी ज़बान त मुंहिंजी ज़बान खां बि ख़ुश्क आहे। जनाब अकबर शहादत जो जाम पीतो ऐं उनजो जिस्म मुतहरा खीमे में आंदो वियो। जनाब रुबाब खे ॿुधायो वियो, जनाब लैला खे ॿुधायो वियो त तुंहिंजी अमानत वापसि अची वई आहे। उहो हुसैन आख़िर में जनाब ज़ैनब उनखे सुवार कयो करबला में जंग विहण। बल उनखां अॻु में हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो जनाब असगर जो आहे। अख़बर जनाब असगर लाइ तारीख़ थी लिखी त जॾहिं प्यास हुनखे तंग कयो न त हुन पंहिंजो पाण खे पींघे मां किराए विधो। हिकु इहो थो चवनि लिखनि, ॿियो इहो था लिखनि त जनाब असगर जंहिं महिल न ॿुधई त मुंहिंजो भाउ अकबर मारियो आहे, चई हाणे मां पींघे में कहिड़ो सुम्हां। उन पंहिंजो पाण खे पींघे मां किराए छॾियो। ख़याम हुसैनी में हलचल मची, ख़याम हुसैनी में रोज़ थियो, राड़ो थियो त हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा खां बर्दाश्त न थियो। चई ज़ैनब जी मुंहिंजा भाउ, चई रोइण छाजो आहे? चई जनाब असगर पाण खे पींघे मां किराए छॾियो। चई भला इहो मूंखे ॾे त मां पाणी पियारे अचां। जनाब असगर खे हथनि में खयो अथई, उनखे ख़िताब कयो अथई, चई ऐं इंसान हो, मां तव्हां खां पाणी नथो घुरां, तव्हां हिन नंढे मासूम खे पाणी पियारियो, हे छा पाणी पीअंदो? हिकु पखी जेतिरो पाणी बि न पीअंदो। त उते हुननि कमीननि छा कयो, चई ऐं हुसैन तव्हां त चवंदा हो तव्हांजा नंढड़ा बि ॻाल्हाईंदा आहिनि, असगर पाण पाणी घुरे। जनाब असगर जा लब हिलिया आहिनि, ईअं लब हिलियसि मच्छी पाणी खां ॿाहिरि। अलतश जी आवाज़ आई, अलतश जी जो आवाज़ आई त हुननि कमीननि ॾिठो किथे हाणे ईअं न थिए जो जनाब असगर जे इन अमल खां पोइ ही फ़ौज अश्किया जा तीर हुसैन जे बजाए असांजे सीननि में हुजनि। हुननि तीर तंजो आहे जनाब असगर जे सीने में हयो अथनि। जनाब असगर शहीद थियो आहे। मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। हिकिड़ी रवायत इहा आहे त आसमान ज़मीन कंबी कि ऐं हुसैन अहिड़े मज़लूम जो खून असां ते न उछलाइजां, ज़मीन में कुवत न आहे, ईअं न थिए जो ॾींहुं क़याम ते हीअ ज़मीन फसल ॾियणु छॾे ॾे। आसमान ॾे मोह कयईं त आसमान बि ईअं चयो ऐं हुसैन असां में कुवत न आहे, ईअं न थिए जो क़यामत ताईं असां मींहुं न वसाए सघूं। उहा हुसैन
खून जेको आहे पंहिंजी ॾाढ़ी सां रंगियो अथई, मदीने ते मोह करे चई नाना नाना मां हिन कैफ़ियत में तो वटि ईंदुसि, ॾिस मुंहिंजे असगर खे बि न बख़्शियो अथव। जनाब असगर शहीद थियो आहे, वापसि खणी आया आहिनि। उन वक़्तु जनाब हुसैन जी कैफ़ियत इहा त अॼु बि 10 मुहर्रम ते अमल कंदा आहिनि। 7 क़दम अॻिते वधियो आहे, 7 क़दम पोइते हलियो आहे। पियो थो चवे त पंहिंजो बच्चो माउ खे ॾियां, शरीयत थी चवे त पंहिंजो बच्चो माउ खे ॾियां, पर सिचुएशन जेका आहे ख़ौफ़ उहा इहा थी चए त हीउ बचिड़ो जो मां हिननि बीबियुनि खे ॾींदुसि, बीबियूं बचंदियूं बि या न। उन्हनि बीबियुनि खे उहो जनाबे बचिड़ो ॾिनो अथई। ऐं पोइ उनखां पोइ हुसैन अलैहिस्सलाम ॾिठो त हे कमीना आहिनि, मुड़दा कोन, हिन नंढड़े असगर जो सिर बि कटींदा। पोइ जनाब हुसैन बीबियुनि खे वठी आयो आहे, चयो अथई हिकिड़ो कमु तव्हां कयो, हिकिड़ो कमु मां थो कयां। कहिड़ो कमु? चई असगर खे तव्हां जलियो, क़बर मां थो खोटियां। हुसैन तलवार सां, का शइ न आहे, हुसैन मज़लूम बणिजी चुको आहे, तलवार सां क़बर खोटी अथई। क़बर जे जंहिंमहिल उन खे मथां मिटी वराईंदो पियो अचे, रोईंदो बि पियो अचे, मिटी वराईंदो पियो, आख़िर में मोह ते जेको आहे तख़्तो ॾिबो आहे या का शइ, उहा बि हुसैन वटि न आहे। मोह परे करे उनजे मथां मिटी ॾेई चए त ऐं मुंहिंजा नाना मोहम्मद शायदि रहिजा, मूं वटि तदफ़ीन जो सामान बि न थी। जनाब उम्मे रुबाब थी चए ऐं हुसैन सरदार, तुंहिंजे नाना जी सुन्नत आहे जंहिं महिल न को दफ़न कबो आहे उन्हनि जे मथां पाणी फेराइबो आहे, असां वटि त पाणी बि कोन्हे। चई घबरायो न, मुंहिंजे नाना जी हिकु हिकु सुन्नत वफ़ा थींदी। अॻियां मां रोईंदो थो हलां, पोयों तव्हां रोईंदियूं अचो, जेके अखियुनि जा आब जा कतरा किरंदा उहो ई पाणी हूंदो। ही हुसैन हो जेके एॾी मुसीबत में बि पंहिंजी शुजात न छॾियईं, सुभान अल्लाह, एॾी शुजात में बि पंहिंजो प्रोग्राम न छॾियईं, एॾी वफ़ा न छॾी आहे, एॾी मुसीबत में बि माना पंहिंजे नाना जे दीन खे उहो जेको आहे क़ाइम दुनिया में अहिड़ी का हस्ती आहे ई न। हा अहिड़ी आहे ई, शाह अस्त हुसैन बादशाह, अहिड़ी हस्ती न आहे जंहिंमें इहा जुरत हुजे। शाह आहे त हुसैन आहे, बादशाह आहे त हुसैन आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मेरा बादशाह हुसैन है। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढड़ी ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम। हा सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी, मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में 8 मुहर्रम अल हराम ऐं 8 मुहर्रम अल हराम जे हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट कयूं पिया। ज़वार अब्दुल लतीफ़ शर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा, हीअ ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी रवायत आहे। मुहर्रम अल हराम जीअं स्टार्ट थींदो आहे त पाण ॾिसंदा आहियूं घिटी घिटी में जेको आहे हिकिड़ो एहतमाम कयो वेंदो आहे, पाणी विरहायो वेंदो आहे, ऐं को बि इंसानु जेको आहे सो हिन गर्मी में जॾहिं गुज़रे थो त उहो प्यासो न गुज़रंदो आहे। सो ही नगर न्याज़ इन्हनि ते कीअं ॻाल्हाईंदो? असल में कंहिंजी बि दुश्मनी हुसैन सां न आहे, हुसैन जे नज़रिए सां दुश्मनी अथनि। छो जो मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खां जंहिं महिल न पुछियो वियो कि तूं शियो आहीं या सुन्नी आहीं, हुन जवाबु ॾिनो त मां हुसैनी आहियां। करबला खां पोइ सिर्फ़ु यज़ीदियत रही आहे या हुसैनियत रही आहे, हुसैनियत रही आहे, बेशक बेशक बेशक, या यज़ीदियत रही आहे या हुसैनियत रही आहे। हींअर अॼु जा बादशाह जेके आहिनि उन्हनि खे यज़ीदियत सूट कंदी आहे। तव्हां पुछंदो कीअं? ॾिसो, यज़ीद हुकूमत बचाइण जे लाइ हुसैन जहिड़े शहनशाह खे क़त्ल करे छॾी, मुहम्मद जहिड़ी शख़्सियत जी फैमिली खे क़ैद करे छॾी, काबे जहिड़ी मोतबर जॻह खे बाहि ॾियारे छॾी, मदीने में असहाफ़ ज़ादिन जी असमत तरीक़े हुई, उनखे माना मारियो वियो। इहो निज़ामे ख़ुदा आहे। अलबत्ता थोरी कोताही थींदी आहे, अहल सुन्नत जे आलम में उनखे करेक्ट कयो, क्लिपूं बि हलनि थियूं उन्हनि जूं। इहो आहे त जॾहिं बि तव्हां न्याज़ कयो, ज़ाहिर हुसैन जेको हुयो क़याम कयईं कुर्बत इल्लल्लाह, हुसैन जंग कई कुर्बत इल्लल्लाह, हुसैन दीन बचायो कुर्बत इल्लल्लाह, पंहिंजी बादशाही जे लाइ न, जेकॾहिं पंहिंजी दाशाही लाइ करे हा त यज़ीद सां टॉक्स करे हिजाब जी गवर्नरी वठी वेही रहिया, भई ठीकु आहे हेॾे तूं वञी संभाल, हेॾे मूंखे ॾे, ऐं यज़ीद ॾेई छॾे था हुनखे पुरअमन हुकूमत खपे।
पर ईअं न हो। हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ाते मुक़द्दस आहे, इहो असांखे माना ॿुधाइणु पियो चाहे त तव्हांजी मतिलबु जेको हुसैनियत आहे उहा जुदा आहे ऐं यज़ीदियत जुदा आहे। उन प्रोग्राम खे अॻिते हलाइण जे लाइ हुसैन अलैहिस्सलाम करबला क़ाइमु कई ऐं उन करबला खे क़याम कई। ऐं उन करबला में जॾहिं उहा थी चुकी त अल्लाह सुब्हानी ज़ाते मुक़द्दस ज़ाते करीमा जेको आहे हुननि खे इहो ॾेखारियो तव्हां हिन जो पाणी बंदि कयो आहे न, मां अल्लाह उहो आहियां जो गली गली हुसैन जे नाले जूं सबीलूं हलवाए। सुभान अल्लाह। मां गली गली तव्हां हुसैन जो लाशो दफ़न थियणु न ॾिनो आहे न, मां गली गली उन जो जेको आहे माना शबी जेका सहजदी खजे या उहा हलाईंदुसि। तव्हां हुसैन जे घोड़े खे रोकियो ऐं तीर हया अथव न, चई उन जी शबी बि मां जेको इहे शबी हुअनि उहे न आहिनि ख़ुदि, इहे शबी हुअनि जेके कढियूं थियूं वञनि। इन में हिकमत ख़ुदा आहे, जंहिंखे अल्लाह चाहे रखे, जंहिंखे अल्लाह चाहे बंदि करे छॾे। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त मां हिन तव्हांजे चैनल जे ज़रिए पंहिंजे मोमिन भाइरनि खे पैगाम थो ॾियां त कुर्बत इल्लल्लाह जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा कयो। त उन में न अहल सुन्नत खे एतिराज़ हूंदो, न कंहिं ॿिए खे एतिराज़ हूंदो। सबील त मतिलबु जेको आहे न चवनि था पाणी घुरो त माउ खां घुरो। पाणी पीआरण जो एॾो सवाबु आहे, जेकॾहिं को कंहिं प्यासे खे पाणी पीआरींदो आहे त उनजे मथां जहन्नम जी बाहि हराम थी वेंदी आहे। हा, त पाणी पीआरण, ग़रीब खे मानी खाराइण, इहे ॾींहं अचनि था पिया जेके करबला जा। ऐं मां राति जो ॾिसंदो आहे न, केतिरा ई ग़रीब माण्हू मजलिसुनि में वेंदा आहिनि, पोइ कंहिंजे हथनि में चांवर हूंदा आहिनि, को सबील पीअंदो आहे। मूं चयो ऐं मुंहिंजा अल्लाह तूं हुसैन जे नाले ते ग़रीबनि खे खाराए बीठो, पीआरे बीठो ऐं जन्नत जा मंदर बि ॾेखारे थो पियो। ऐं अरबैन ते तव्हां ॾिसो 80 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, उते माण्हुनि खे मुफ़्त में मानी खाराई थी वञे, मुफ़्त में ॾिनो थो वञे। इहो हुसैन जो सदको आहे जेको इंसानु उतारे नथो सघे पर ॾेई ज़रूरु सघे थो। सही। अच्छा, थोरो जेको आहे न अॼु जे हालातनि ते बि ॻाल्हाइणु चाहींदमि। जीअं तव्हां चयो त हुसैनियत का ॿी शइ आहे, यज़ीदियत अलॻि आहे। अॼु बि सम्झो था त ज़ुल्म क़ाइमु आहे, ज़ुल्म करण वारा ॿिया आहिनि। जेकॾहिं पाण गज़ा ते नज़र विझूं था ऐं इज़राइल ते नज़र विझूं था, छा चवणु चाहींदव? ज़ुल्म त इंसान जी माना तारीख़ में शुरू खां आहे, हलंदो थो पियो अचे। अंबियान काफ़ी कोशिशूं कयूं कि ज़ुल्म ख़तमु थिए। उन में अंबिया पाण टारगेट थिया, उहे के अंबिया शहीद थिया, के पाणी में उछलिया विया, के किथे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दसा बि वॾी हिकिड़ी मतिलबु कोशिशि कई त इंसानियत क़ाइमु हुजे, इंसानी उसूल क़ाइमु हुजनि, इंसान जे तक़दुस जो ख़्यालु रखियो वञे, इंसाननि जी जेके ख़्वाहिशात आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखियो वञे। फ़तेह मक्का जॾहिं थिए पई त उन वक़्तु रसूल ख़ुदा ऐलान कयो त ॾिठईं त हिकिड़ो टोलो आहे जेको जुदा बीठो आहे। उते पाण ऐलान कयूं त बाबा सभिनी खे बख़्शियो वेंदो, जेके काबे में वेंदा उहे बख़्शिश, जेके मुंहिंजे झंडे हेठि हूंदा बख़्श, जेके पंहिंजे घर वेंदा उहे बख़्श, जेके हज़रत अबू सुफ़ियान ॾींहुं वेंदा उहे बख़्शनि। हाणे उते हिकिड़ो जेको वॾो तारीख़ी इंस्टेंस आहे जंहिंजे करे ही फितनो आहे, फस्के फजूर आहे, जंहिंजे करे ही माना असांजो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे। उते हज़रत अबू सुफ़ियान आयो रसूल ख़ुदा खे कन में चई मूंखे अञा बि शक आहे त तूं नबी न आहे। त हिकु असहाब तलवार म्याण मां कढी, रसूल ख़ुदा जो दस्त रहमत बुलंद थियो कि न। पाण फरमायूं कि मां मुहम्मद ॻाल्हाइण जो हक़ु ॾियणु आयो आहियां, खसण न आयो आहियां। त हींअर जेकॾहिं ॻाल्हाइण जो हक़ु केरु ॻाल्हाए थो, कंहिं ॻाल्हाइण में गोली त कान्हे, बंदूक त कोन्हे, तव्हां हुनखे अकुली दलील ॾियो, अकुली तौर ते तव्हां मुञायो। ईअं न तव्हां कंहिंखे बि काफ़र डिक्लेयर करे माराए छॾियो या कंहिंखां ग़लति का पोस्ट रखिजी वञे, तव्हां उनखे जेको आहे उनखे त छॾियो पर उनजे ख़ानदान खे टारगेट कयो। मोहम्मद त इहो थो चाहे अमुन हुजे, मोहम्मद त इहो थो चाहे त तव्हांखे मां ॻाल्हाइण जो हक़ु ॾियां। हिकिड़े दफ़े मदीने में छा थियो, असाब टुकंदा आया, या रसूलल्लाह, चए जी मुंहिंजा असाब, जी असां फलाणे क़बीले खे ॾिसी आया उहे ख़ुशी पिया था मल्हाइनि ऐं असांजे दीन मुताबिक़ उहा ख़ुशी न आहे। मुहम्मद मुस्तफ़ा जे लबनि ते तबसुम आयो, पंहिंजनि असाबनि खे ॾिसी फरमायो मां मुहम्मद ख़ुशियूं विरहाइण आयो आहियां, ख़ुशियूं खसण न आयो आहियां। त माना अकीद लकुम दीनकुम वलिय दीन, ला इकराह फिद्दीन। दीन जे बुनियाद ते फितनो फसाद आहे ई कोन, दीन जे बुनियाद ते जंगो जदल आहे ई कोन, दीन जे बुनियाद ते नफ़रत आहे ई कोन। दीन त अल्लाह जो दीन आहे न, कंहिंजो दीन आहे, अल्लाह जो दीन आहे। अल्लाह त उहो रहीम आहे, उहो करीम आहे, उहो सत्तारुल अयूब आहे, उहो राज़िक आहे जेको माना जेकॾहिं का शइ आसमाननि में हुजे उन्हनि खे बि रिज़्क़ ॾिए,
समुंड में हुजे उन्हनि खे बि रिज़्क़ हा, हा, ॾे, बेशक। फिज़ाउनि में हुजे उन्हनि खे बेशक, बि, बेशक। बल्कि ज़ाकिरी अखर खणी चवां अलाह त उहो करीम आहे जेको मञेसि उनखे बि ॾे, जेको न मञेसि उनखे बि ॾे। त रब्बुल आलमीन ऐं रहमतुल आलमीन जो जेको नज़रियो आहे, फ़िलसफ़ो आहे, या असांजे लाइ जेके उसूल आहिनि उहे सुलह कुल ते आहिनि। सुभान अल्लाह। हा, तव्हां दीन जी बुनियाद ते कंहिंसां विड़ी नथा सघो। ऐं इहे फितना जेके आहिनि उहे असांजी पंहिंजी क्रिएशन आहिनि। हिकिड़ा फितना इन जे कराए कंदा आहिनि त मां अमुन सां वेठो आहियां, मूंखे केरु सुञाणे ई कोन थो पियो, फितनो कराईंदो, सभु माण्हू चवंदा भाउ इहो फितनो करायो, चई भाउ अब्दुल लतीफ़ करायो आहे, कहिड़ो भाउ फिलाणो, हिकदमि मशहूरु थी वेंदो सॼो। ॿिया इन जे करे कंदा आहिनि, फितनो कराईंदासीं असांजा वोट वधंदा, असां माण्हुनि में इंतिशार फैलाईंदासीं, जेके हींअर असांजा 5 माण्हू बि नथा ॿुधनि 50 थी वेंदा हलिया। त फितनो जो जेको आहे असुल माण्हुनि जा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, माण्हुनि जूं पंहिंजूं ज़ाती ख़्वाहिशात आहिनि, ज़ाती मुफ़ादात आहिनि, जंहिंजे करे उहो फितनो कराइनि था पिया। फितनो तव्हां असाबा जी तारीख़ में ॾिसो नज़र न ईंदो आहे, बिल्कुलु, खुलफ़ाए बिल्कुलु। राशिदीन जी तारीख़ में ॾिसो नज़र न ईंदो आहे, तव्हां आमाए मासूमिन जी तारीख़ में ॾिसो नज़र न ईंदो, बिल्कुलु। ख़ुदि सरदार दो आलम जी तारीख़ मुक़दसा में ॾिसो, अमुन ई अमुन आहे, रहमत ई रहमत आहे, फज़ीलत ई फज़ीलत आहे, शुजाअत ई शुजाअत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा, न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे। न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अव्हां जा बि शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं तव्हां जेतिरो बि असांखे टाइम ॾींदा आहियो ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हिकिड़ो वैल्यूएबल प्रोग्राम असां पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघंदा आहियूं। तव्हांजे वक़्तु ॾियण जा तमामु थोराइता आहियूं। तव्हां घटि टाइम ॾेई सघिया आहियो प्रोग्राम में, पर मूं चाहियो पिए, सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी इंटायर टीम चाहियो पिए त काल्ह जो प्रोग्राम ऐं अॼु 8 मुहर्रम अल हराम जो प्रोग्राम त इहा कड़ी हिकिड़ी जुड़ियल हुजे। सो तव्हांखे असां मधु कयोसीं, तव्हां वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उनखां पोइ प्रोग्राम खे कंडक्ट कयूं था। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में 8 मुहर्रम उल हराम ऐं करबला जी तारीख़, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो पूरो कहोल ऐं उन्हनि जा साथी, उन्हनि जूं क़ुर्बानियूं जेके बेमिसाल क़ुर्बानियूं आहिनि, जिन खे तारीख़ कॾहिं विसारे कोन सघंदी, ऐं तारीख़ जा उहे वर्क जॾहिं उथलाइजनि था त उहे हसीन किरदार तारीख़ में हमेशह रोनमा रहनि था, रोशन रहनि था, जिन वटां बेशुमार मिले थो। जेको बि इंसानु अचे थो, पढ़े थो, ऐं उहा दर्सगाह आहे जितां को बि ख़ाली कोन थो मोटे। तारीख़ मिसाल ऐसी कोई ढूंढ के लाए, सर तन से जुदा भी हो मगर मौत न आए, सोचूं में सब्र विरज़ा की जो मुआफ़ी, एक नाम हुसैन इब्न अली ज़हन में आए। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में हिन वक़्तु असांखे ज्वाइन कयो आहे ज़वार अली फैज़ान। तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अॼु 8 मुहर्रम उल हराम आहे ऐं काल्ह जे प्रोग्राम में तव्हां शरीक रहियो। असां चाहियोसीं त अॼु जे प्रोग्राम में बि तव्हांखे मधु कयूं, तव्हां वक़्तु ॾिनो आहे, थैंक यू सो मच। अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, जुमतुल मुबारक बि आहे, छा चवणु चाहींदव? जुमे जो तमामु हिकिड़ो भलारो ॾींहुं आहे। वधीक मुहर्रम जे हवाले सां त माशाअल्लाह सां ही ॾिहाड़ा क़यामत खां घटि न आहिनि। अॼु जेको आहे सो गुज़िरियल राति जेका 7 मुहर्रम हुई, उहा शहज़ादा क़ासिम अलैहिस्सलाम जी शहादत सां मनसूब आहे। अॼु 8 मुहर्रम जे हवाले सां काफ़ी हंधनि ते शहज़ादे क़ासिम जूं मेहंदियूं बि निकिरंदियूं आहिनि। असां वटि मटियारी में बि अल्हम्दुलिल्लाह वॾो जेको मातमी जुलूस निकिरंदो हुन में मेहंदियूं निकिरंदियूं आहिनि। हीअ तमामु भलारा ऐं मुक़दस जेके ॾिहाड़ा आहिनि, आउं सम्झां थो त क़यामत खां घटि न आहिनि। ऐं अलाह पाक वरी असां नाचीज़नि खे मोहम्मद वाले मोहम्मद जो ज़िक्र करण जो जेको शरफ़ मिले थो, जी जी, त असांजे लाइ हीअ वॾो एज़ाज़ आहे, वॾी इबादत आहे। साइण ज़हरा जे बचड़नि खे पुरसो ॾियूं था जॻह जॻह ते। यकीनन ग़म हुसैन जेको आहे सो ता क़यामत जारी वो सारी रहंदो, असांजी का हैसियत न आहे। बेशक बेशक, बिल्कुलु सही चयो। अव्हां खां कुझु ॿुधंदासीं, कीअं शुरूआत कंदव? शहज़ादे अली असगर जो वेण आहे जेको अव्हां जे समातुनि जे नज़र कयां थो नाज़रीन जे। खाली अफी घोलाल जो
अमड़ी झुलाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए असगर मुझो प्यासो कुठो सब खे ॿुधाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए असगर मुझो प्यासो कुठो सब खे ॿुधाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए खैमे मझां ॾिसंदी रहियसि हुरमल हलायो तीर हाय खैमे मझां ॾिसंदी रहियसि हुरमल हलायो तीर बचड़ो मुंहिंजो चुप थी वियो अखड़ियूं झुकाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए मांखे न जंहिं मां सॾियो उनखे छो ज़ालिम कुठो हाय मांखे न जंहिं मां सॾियो उनखे छो ज़ालिम कुठो असगर मुंहिंजो हो बेगुनाह असगर मुंहिंजो हो बेगुनाह हंझू वहाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए अध रात जो निंड मां उथी असगर खे पई ॻोल्हे ॾुखी अध रात जो निंड मां उथी असगर खे पई ॻोल्हे ॾुखी जी जल ॾुखी बाहूं ॿधी झोली बणाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए नाशाद जीअं असगर जी मां उजड़ी वई उजड़े न को नाशाद जीअं असगर जी मां उजड़ी वई उजड़े न को वारनि मथां खाकूं विझी बुरको लहाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए असगर मुंहिंजो प्यासो कुठो सब खे ॿुधाए पई रोए खाली पी घोलाल जो अमड़ी झुलाए पई रोए ख़ूबसूरत सुठो तव्हांजो आवाज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ॾिसंदा रहिजो सुबुह में हाणे
खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में 8 मुहर्रम उल हराम। ऐं जॾहिं मुहर्रम जो चंड ॾिसंदा आहियूं त पाण सभु हक़ीक़त में असांजी दिलि सोगवार हूंदी आहे, छो त उहा तारीख़ ई अहिड़ी आहे। करबला जी उहा तारीख़ जेकॾहिं साम्हूं अचे थी त हर अखि अश्क नुमा थिए थी, हर अखि में ॻोढ़ो अचे थो, हर अखि रोए थी ऐं हर दिलि जेको आहे सो ग़मगीन थिए थी। उहे किरदार जॾहिं ॾिसूं था त वाक़ई में इहा ॻाल्हि इंसानी ज़हन खे सम्झ में अचे थी त उहे किरदार के आम किरदार न आहिनि जिन सां तारीख़ जेको आहे सो रोनुमा थी आहे ऐं तारीख़ में उहे किरदार हमेशह हमेशह ज़िंदा रहंदा, ता हयात रहंदा। लुटा के अकबर व असगर हुसैन कहने लगे खुदा के दीन तुझे ज़िंदगी मुबारक हो। ऐं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अनह जिन जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि करियां थी त पाण फरमायूं उन्हनि जेके कौल चया आहिनि न उन्हनि ते पूरा पूरा लथा आहिनि। पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि तमामु कौलनि ते उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो पूरो पूरो जेको आहे न रौनुमा रहियो आहे, रोशन रहियो आहे। जेको उन्हनि ॻाल्हायो आहे उन्हनि ते पूरो पूरो लथा आहिनि। पाण चवनि था ज़िंदगी में ॿ रस्ता जॾहिं अचनि न, जॾहिं ज़ुल्म तव्हांखे कंधु मथे करणु न ॾिए ऐं जॾहिं तव्हांखे दीन कंधु झुकाइणु न ॾिए त पोइ टियों रस्तो आहे त तव्हां पंहिंजो सर कलम कराए छॾियो। ऐं पाण जेको आहे सो उन्हनि इहो पंहिंजी ज़िंदगी में ॾेखारियो आहे। पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि इहो ख़ूबसूरत अंदाज़ में हिकिड़ो सबक़ु इंसान ज़ात खे ॾिनो आहे। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अली फैज़ान असां सां गॾु मौजूदु आहे ऐं अली फैज़ान जो साथ हमेशह मेहरान टेलीविज़न सां सुठो रहियो आहे। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? मुंहिंजो पढ़ियल ई कलाम आहे जेको मुंहिंजे एल्बम में बि आयो आहे, उहा जंहिंसां मां तुंहिंजी नज़र कयां थो। उन खां पहिरीं हिकिड़ो दिलि चवे थी शेर पढ़ां। अफ़ज़ल है कुल जहां से घराना हुसैन का, अफ़ज़ल है कुल जहां से घराना हुसैन का, नबियों का ताजदार है नाना हुसैन का, कुछ पल की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की है ज़माना हुसैन का। मुझा प्यारा कुस जीव्या है, प्यारा कुस जीव्या, मुझा प्यारा कुस जीव्या है, प्यारा कुस जीव्या, बीबी ज़ैनब वैण कया, नाना करबल में असांजा, हाय पर्दा खस जीव्या, मुझा प्यारा कुस जीव्या है, प्यारा कुस जीव्या, बीबी ज़ैनब वैण कया, नाना करबल में असांजा, हाय पर्दा खस जीव्या, मुझा प्यारा कुस जीव्या है, प्यारा कुस जीव्या, मुझा ओनो मोहम्मद बचड़ा, बई दीन ता थिया कुर्बान, ज़ालिम सां विढ़ंदे विढ़ंदे कोसर दे हलिया मेहमान, मुंहिंजो अंदर जलायो आ, परदेस में है नाना, सब खैमा लुट जीव्या, मुझा प्यारा कुस जीव्या है, प्यारा कुस जीव्या, अब्बास हलियो दरिया दे, मशकी सुखणी पाणीअ जो, पाणीअ में वञी खोड़ियाई, परचम दीने खुदा जो, मुझे भाव नमाज़ीअ जा, बेजुर्म ख़ता नाना,
ॿई बाज़ू कपजी विया मुंहिंजा प्यारा कुसजी विया है प्यारा कुसजी विया सुघरा जी टुटी वई हसरत अकबर खे लॻी बड़छी आहे शबर जी निशानी पिण करबल में विखरी वई पामाल थियो कासिम अरमान ब फरवाजा सब रत में रंग जी विया मुंहिंजा प्यारा कुसजी विया है प्यारा कुसजी विया असगर खे हयो हुरमल हो हिक तीर गरो नाना हलकूम वढियो बछड़े जो प्यासो ई कुठो नाना पुट 6 महीननि जो दफनायो अदे तनहा अर्शो ज़मीन कपजी विया मुंहिंजा प्यारा कुसजी विया है प्यारा कुसजी विया कंहिं तरह हसना कर लिखंदे करबल में थी गुज़रियो फैज़ान रुअन अखड़ियूं थियूं लबड़नि ते अथम नो हो तोबा खां हुआ फिज़ल ज़हरा जा गुलशन जा ऋण में सभु वढिजी विया मुंहिंजा प्यारा कुसजी विया है प्यारा कुसजी विया बीबी ज़ैनब वेण कया नाना करबल में असांजा सभु ख़ैमा लुटजी विया मुंहिंजा प्यारा कुसजी विया है प्यारा कुसजी विया अल्लाह अकबर अल्लाह अकबर वक़्त जो घणे नाज़रीन वधीक इजाज़त नथियूं ॾियनि अली फैज़ान इलाही थैंकफुल आहियूं तव्हां आया आहियो तव्हां वक़्तु ॾिनो अॼु जे प्रोग्राम में ऐं यकीनन हिन प्रोग्राम में वेहण हिन प्रोग्राम में ज़िक्र करणु हिन प्रोग्राम में डिस्कस करणु अव्हांजा नुहा पढ़णु ऐं असांजो ॿुधणु यकीनन इबादत में शुमारु थिए थो ऐं अव्हां घरनि में मौजूदु आहियो हिन तरह जी ट्रांसमिशन्स जॾहिं अव्हां ताईं पहुचनि थियूं त यकीनन उहो जेको वक़्तु हूंदो आहे उहो पिणु इबादत में गुज़री रहियो हूंदो आहे ऐं जेकॾहिं असां करबला जी ॻाल्हि कयूं था यानी हक़ ऐं सच जी ॻाल्हि कयूं था हक़ ऐं बातिन जी ॻाल्हि कयूं था हुसैनियत ज़ाहिर थिए थी ऐं ख़बर पवे थी त यज़ीदियत अलॻि आहे हुसैनियत का ॿी शइ आहे ऐं जेकॾहिं करबला न हुजे हा त असां इंसानी ज़हन खे ख़बर न पवे हा त हुसैनियत आहे छा हुसैनी किरदारु आहे छा ज़ुल्म छा आहे सच छा आहे कूड़ छा आहे हक़ छा आहे बातिन छा आहे ऐं ज़ालिम छा आहे मज़लूम छा आहे ज़ुल्म छा आहे ज़ुल्म करणु छा आहे ज़ुल्म सहणु छा आहे इन शइ जी इंसान ज़ात खे ख़बर न पइजी सघे हा सो करबला हिकु वॾी तारीख़ आहे करबला हिकु वॾी दर्सगाह आहे उन ते हमेशह इवन स्कॉलर्स बि ऐं छा चवां स्कॉलर्स बि चवनि था त जेतिरो उते पढ़िजे थो उन बारे में जेतिरी रिसर्च कजे थी त इंसानी ज़हन थकिजी पवे थो असां जेको आहे सो शॉक में अची वेंदा आहियूं त छा अहिड़ियूं हस्तियूं बि रब जे तरफ़ खां हिन धरती ते आयूं अहिड़ियूं हस्तियूं बि रब पाक तख़लीक़ कयूं जिन इन तरह जो उहो किरदारु निभायो आहे इंसान ज़ात खे ख़ूबसूरत अंदाज़ में लेसन ॾिनो आहे सो न सिर्फ़ु मुहर्रम जा ॾिहाड़ा न पर हमेशह ई करबला खे पढ़िजे हमेशह ई उन जे मैसेज खे सम्झिजे स्टार्टिंग में चयमि त कंहिं बि फ़िरके जी ॻाल्हि नथा कयूं बसि उन लेसन जी ॻाल्हि कयूं था
उनखे सम्झण जी ॻाल्हि कयूं था, इंसानियत जी ॻाल्हि कयूं था। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं अली फैज़ान खे बि इजाज़त ॾींदव। लास्ट में वेंदे वेंदे राशिद हैदरी जे आवाज़ में नोहा अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ऐं महरान टेलीविज़न मां जेकॾहिं हिन स्क्रीन ते मौजूदु न बि हुजां तॾहिं बि मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां त महरान टेलीविज़न जेके बि ख़ासि नशरियात थियनि थियूं, ख़ासि ॾिहाड़ा थियनि था, उन हिसाब सां जेको आहे सो असां डिफरेंट चहिरा वठी ईंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त जंहिंजो जेको टैलेंट आहे उनखे निर्वार कजे। सो खोड़ सारा नोहा अव्हां ताईं पहुचंदा, मुख़्तलिफ़ आवाज़, मुख़्तलिफ़ चहिरा अव्हां ताईं पहुचंदा। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव भरपूर यादि। अल्लाह निगहबान।